मिसाल 100 साल उम्र हुजे त घणो घणो मुफ़ासिलो तय कंदो 100 सालन में केतिरो मुफ़ासिलो तय कंदो भला जे 200 साल उम्र हुजे त केतिरो मुफ़ासिलो तय कंदो। मदीने वारे साईं मिसाल ॾिनो आ जेको शाबान जो हिकिड़ो नफली रोज़ो थो रखे त कांग ॼमण खां वठी मरण ताईं जेतिरो उॾा में मुफ़ासिलो तय कंदो एतिरी जन्नत जी जागीर उन माण्हू खे मिलंदी जेको हिकिड़ो रोज़ो शाबान जो रखंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ सुभान अल्लाह। वही बेले में ॾिस त फुट फुट ते झेड़ो लॻो पियो आहे। हाँ फुट फुट ते माण्हू था मरन पिया। मुंहिंजा दोस्तो ही दुनिया जी ज़मीन आ फानी आ अॼु आहे सुभाणे फुरजी वेंदी। जन्नत जी ज़मीन कॾहिं न फुरबी। सोने हबीब जी हदीस आ मदीने वारे साईं जी हदीस आ। हे मुझे हथ में चाहे लंदन मदीने वारे साईं फरमायो जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे पूरी रूए ज़मीन जी बादशाही मिली वञे रुगे पाकिस्तान जी न पर सॼी दुनिया जी बादशाही मिली वञे उहा बादशाही हिक पासे पर कंहिं माण्हू खे जन्नत में ॾंदण रखण जेतिरी ज़मीन मिले ॾंदण रखण जेतिरी ज़मीन जन्नत में मिले। साईं फरमाइनि था दुनिया सॼी जी बादशाही का इहो टुकड़ो इहा दड़ी इहा जाइ ॾंदण रखण वारी जन्नत वारी जाइ वधीक क़ीमती आहे। छो त दुनिया जी बादशाही फुरजी वेंदी। अब इहो ॾिठो न असां वारो वज़ीर आज़म पुराणो जेको आहे गली गली में रड़ंदो तो वते मुझे क्यों निकाला मुझे क्यों निकाला मुझे क्यों निकाला। जूता था पवन प्या बूथते आए कदे वज़ीर आज़म फौज गार्ड ऑफ ऑनर पेश कंदी आ तो पुंजी सलामी मिलंदी आ। अजो जूता मुंह में लगी रहा है या है दुनिया की बादशाही पर जेकॾहिं जन्नत में ॾंदण रखण जेतिरी जाइ मिली वञई त सॼी दुनिया जी बादशाही खां वधीक क़ीमती आ। छो त दुनिया जी बादशाही फुरजी वेंदी जन्नत जी ॾिनल नेमत केर न फुरींदो। ऐं जे हो कां जेतिरो मुफ़ासिलो तय कयो एतिरी जागीर जन्नत जी मिलई हिकिड़े रोज़े शबान जे वज़। सौदो पुट सस्तो आ या महांगो आ? सस्तो आ सस्तो। जवाब ॾियो सौदो सस्तो आ या सस्तो आ सस्तो आ। पर सही पेट ॾाढो प्यारो आ। रोज़ो रखण बि ॾुखियो आ। हाँ पहिरीं शाबान रखो ॿी रखो टी रखो चौथी रखो जेतिरा वण नहीं रखो भला जे कुछ भी नथो रखे सघी त 15 शाबान जो रोज़ो जरूर रखजाए। मुझे सोने हबीब मदीने वारे साईं फरमायो त 15 शाबान जो जेको रोज़ो थो रखे रब्बो ने जे गुज़रियल सॼे साल जा गुनाह बख्शे थो छॾे। पूरे साल में जेकी ॾोह डिंगायूं खताऊं नंढा वॾा सगीरा कबीरा ज़ाहिर गुच्छा अमदन खतन जेकी गुनाह थिया हिकिड़े रोज़े जे एवज़ रब सॼे साल जा गुनाह मेटे थो छॾे। सोने हबीब फरमायो इज़ा कानत लैलतन निस्फ मिन शअबान फकूमू लैलतहा वसूमू नहारहा। जे तव्हां के जिंदगी में 15 शबान जी रात मिली वञे त इहा रात जागजो इबादत कजो ऐं इन ॾींहं जो नफली रोज़ो रखजो। कुमू
अमुरा सूमू अमुरा अमुर मदीने वारे साईं जो हुकुम हाँ मुरीद के मुर्शिद हुकुम जे मञंदो न मञंदो ज़ाल के मुर्स हुकुम जे मञंदी न मञंदी जेकॾहिं शागिर्द के उस्ताद हुकुम जे मञंदो न मञंदो सिपाही के कमांडर हुकुम जे मञंदो न मञंदो गोठ जो वडेरो पंजे पाड़े वारे गोठाणे के पंजे नौकर के राग के या पंजे हारी के हुकुम जे मञंदो न मञंदो पर मिठा केड़ो उम्मती चइबो जेको पंजे नबी जो हुकुम न मञे मञंदो न मञंदो नबी जो फरमान मञंदो या न मञंदो बस अधु हथ खणो था अध जी नियत में रोलो आ हां छाता चो तो नबी सोने जो हुकुम मञंदो या न मञंदो साईं ता फरमाइन मुंजा लजपाल नबी ता फरमाइन त कुमू लैलता या रात जागो रात रात जागो वसूमू नहारहा इन ॾींहं जो नफली रोज़ो रखो साईं फरमाइन था जेको 15 शबान जी रात जागे तो अल्लाह ताला उन्हें जे सारी गुजरियल जिंदगी जा गुनाह बख्शे तो छे साईं ता फरमाइन जेको 15 शबान जी रात में 50 नफल सलातुल खैर जा तो पढ़े घणा नफल 50 नफल 100 रकातूं 15 शबान जी रात में जेको इया नमाज तो पढ़े मुझे लजपाल नबी फरमायो तो उन्हें जेला 4,40,000 मलाइक रब जन्नत में मुकर्रर तो करे जेके उन्हें जेला माड़ियूं ठाहिन था बाग पोखिन था बंगला अडन था ये 4,40,000 मलाइक क़यामत ताईं मजदूरी कंदा रहंदा उन जे ला माड़ियूं ठाहींदा रहंदा जेको 15 शबान जी रात में या 50 नफलन जी इबादत तो करे हाणे जन 1,000 मजूर लगाए जन महीने ती छा ठाहे विंदा साल लगाए जे त छा ठाहे विंदा हां केडियूं माड़ियूं ठही विंदियूं पर मलाइक अल्लाह जा नूरानी मलाइक मजदूरी था कन इन मानू जेला ठाइन था माड़ियूं बाग बंगला जे हिकड़ी रात 15 शबान जी जागियो हां ओ मिठा या रात जेकरे खुदा जाने असा मा के मुकद्दर में हुजे अले न हुजे खबर नाए मौत ने तई पहुंचण जे अले न जे पर अदा जे या रात मिली वञई त निंड न कजाए या रात जागी पंजे पुनल के परचाए जा सुभान अल्लाह मुझा दोस्तों सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो तो जेको 15 शबान जी रात में जागे तो इबादत तो करे तो अल्लाह ताला आसमान दुनिया ते लही इंदो आ पंजे बांधन के करीब थी विंदो आ पो अल्लाह पंजे सखा जा पई हथ खोलींदो आ पो ऐलान कंदो आ आहे को घुरण वारो त ॾियांस आहे को बीमार त शिफा अता कयांस आहे को बे औलाद त पुट्रई पुट्र ॾियांस आहे को दर्दन जो मारियो त दर्द लाहे छॾियांस आहे को मुश्किल जो आज़ारियो उन जूं मुश्किलातूं मेटे छॾियां आहे को दर्दमंद आहे को रोजी जे तंगी वारो त तंगियूं लाहे छॾियांस आहे को बेरोज़गार त रोज़गार ॾेई छॾियांस आहे को
ते वञण जे लाइ टिकट घुरण वारो आहे, को मदीने जो ख़र्च घुरण वारो। या पूरी रात अल्लाह जा ऐलान थींदा आहिनि, पढ़ा फिरंदा आहिनि, रब जे बारगाह मां सॾड़ा थींदा आहिनि। आहे को घुरण वारो, आहे को तलब करण वारो। पोइ ॿुधाए इस्माइलाणी वारा, इन रात में जे अल्लाह तोखे सॾे त पोइ तूं सुम्हंदे या झोली झले पीअंदे? झोली झले पीअंदासीं इंशाअल्लाह। पोइ रात सुम्हबो न, झोलड़ी झले चेबो मुंहिंजा मौला गुनाह बख्शाया, मुंहिंजा मालिक गुनाह बख्शाया, वठी मेरे मोहम्मद आई आया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सोने हबीब फरमायो आ त इहा जेका 15 शबान जी रात कुरान जा जेकी लफ्ज मुंह तुखान सूरत जे आगाज मुझा पढ़िया, फीहा युफरकु कुल्लु अमरिन हकीम। इन रात जे अंदर हर हिकमत वारी गाल जो फैसलो थींदो आ। छा थींदो आ? फैसलो। छा थींदो आ? ॻाल्हायो। इन रात जे अंदर साल जी तकदीर लिखी वेंदी आ। हिन साल में कंहिंखे पुटु ॼमंदो, कंहिंखे धीअ ॼमंदी, को बीमार थींदो, कंहिंखे चंग भलाई थींदी, कंहिंजो एक्सीडेंट थींदो, को हादसे खां बची वेंदो, किथे मींहुं वसंदो, किथे ॾुकर थींदो, कंहिंखे खीर मिलंदा, कंहिंखे पुट मिलंदा। हिन साल कहिड़ा कहिड़ा हज ते वेंदा, हिन साल कहिड़नि कहिड़नि खे मदीने वारे जो दीदार थींदो। या पूरे साल जे तकदीरुनि जे लिख पढ़ जी रात हूंदी आ, फैसले जी रात हूंदी आ। फीहा युफरकु कुल्लु अमरिन हकीम। इन रात जे अंदर हर हिकमत वारे गाल जो फैसलो थींदो आ, मुकद्दर जा फैसला थींदा आहिनि। ओ मिठा पोइ जे इन रात में जागंदे नफिल पढ़ंदे दुआऊं घुरंदे त रब तुंहिंजी बि का चङी तकदीर लिखी छॾींदो। इन रात में जॾहिं रब जे रम जा पढ़ा फिरंदा ऐं तूं झोली छले पीअंदे त रब तुंहिंजी बि झोली मुरादुनि सां भरे छॾींदो। पर केॾो न उहो बदबख्त माण्हू हूंदो जो हेॾा रहमत जा पढ़ा फिरन, हेॾी रब जी सखावत थिए ऐं हे वरी सुम्ही निंड करे या चोरी में या ज़िना में या शराब में या गुनाहनि में हुजे। केॾो न इहो बदबख्त ऐं बदनसीब हूंदो। उहो अदा जे पाण खे बख्तावर बनाइण चाहीं त पोइ इहा रात मल्हाए ॾेखार जाए। इंशाअल्लाह ओ बेहद बख्शिश जा कई बाब खुलिया, जेके जाॻिया थे तन खे ॾाज मिलिया। तो न तलब कई विया इनाम हलिया, सुते सजण विया दाखल कान पई। उथी रात असुर पखियुनि लाते लई, उथी रात असुर। इहा रात जागण जी रात, मुकद्दर जे फैसले जी रात। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो इन रात जे अंदर अल्लाह ताला जल शानो पंहिंजे गुनहगार बानन के जन्नत जो हकदार बनाईंदो।
सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो जेतरा अरब जे कबीले बनू कलब जे बकरन रिडुन जे पुछन ते वार हिन एतरा मुंजा उम्मती हिन रात जे अंदर बख्श जी जन्नती बन जी वींदा बख्श जी जन्नत जा हकदार बन जी वींदा आहिनि जेतरा अरब जे कबीले बनू कलब जे बकरन रिढुन जे पुठन ते वार आहिनि एतरा मुंहिंजा उम्मती बख्श जी जन्नती बन जी वींदा इन रात जे अंदर लैलतु सरबुआ लैलतु सिक जी माना है दस्तावेज दस्तावेज लिखो थी सरकारी कागज लिखबो आ दस्तावेज ते लिखी को फैसलो हुंदो आ दस्तावेज ते लिखबो आ बनी जो सौदो दुकान जो सौदो दस्तावेज ते इन रात जे अंदर अल्लाह ताला पंजे पानन जे ला जन्नत जा दस्तावेज लिखाईंदो आ ए मलाइको लिखो हे इस्माइलानी वारो जागे तो पियो हे मुझे अगे इबादत में आ हे कुमाचाणी वारो हे बेले वारो हे खुशदार वारो हे हब वारो हे जीती वारो हे जागण वारो लिखोस जन्नत जी जागीर लिखोस दोज़ख जी बाहि का छोटकारो या लिख पढ़ जी रात या मुकद्दर जे फैसलन जी रात चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझा दोस्तों या 15 शबान जी रात हुई लैलतुल बरात शब्बे बरात जी रात हुई हिकड़ो बसरे में वडो मालदार हो ताजिर हो करोड़पति हो जो नालो हो नईम छा नालो नईम वडो अरबपति मानू पैसे वारो नौकर चाकर बेली बाना खिदमत गुजार करोड़पति अरबपति मानू 15 शबान जी रात आई आ सिजल थे कांपो पंजे घर में पंजी ज़ाल सा वेठो जे दरवाजे ते सदा आई मां मिस्कीन आया बुखारो आया 3 ॾींहनि जो मुखे खुदा वास्ते अजो भली रात मानी गभो खारायो दर ते सदा आई पेनू फकीर से नहीं साइल के सदा ही पैसे के वडो गुरूर